नासिर जामशर में SUP जो सेंट्रल एग्जीक्यूटिव बॉडी जो इजलास सैयद ज़ैन शाह जी सदारत जे हेठि जारी आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कयो था इरफान बुरफत खां। इरफान, छा वधीक अपडेट आहे? सेंट्रल एग्जीक्यूटिव बॉडी जो जेको इजलास सैयद ज़ैन शाह जे सदारत हेठि जीएम सैयद एडिफेंस जामशोर में जारी है। सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के इजलास में मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल से जायज़ो वरितो पियो वञे। ख़ास तौर ते सिंध में सियासी मुआशी मसइलनि जो जायज़ो वरितो पियो वञे। इजलास में ईंदड़ वक़्त लाइ सियासी अमल लाइमल जोड़ण जे लाइ पिणु ज़ेरे गौर आहे। सिंध सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के इजलास में रोशन अली बुरड़ो, आरिफ नियाज़ आराई, आफ्ताब खानज़ादा, अमीर हसन पंवर, मुनीर नाइच, मुजीब माछी, डॉक्टर बरकत जतोई, मुख्तियार मेमून, रमज़ान बुरड़ो ऐं ॿिया शरीक आहिनि। अञा ताईं जेको आहे SUP मर्कज़ जेको इजलास आहे उहो हलंदड़ आहे। जी इरफान, अमान जी मेहरबानी अपडेट खां आगाह करण जे लाइ।